मां तव्हां सभिनी दोस्तनि खे भली कार चवां थो कॿी वीडियो में। अॼु हिन वीडियो में हिकिड़ो ॿियो जेको आहे टॉपिक आहे। अॼु जेको टॉपिक आहे उहो आहे डेटा फाइलनि खे विरहाइण, यानी स्प्लिटिंग डेटा फाइल। दोस्तो, असांखे हिन जी टेक्निक जी काफ़ी ज़रूरत पवंदी आहे। तॾहिं ज़रूरत पवंदी जॾहिं असां चाहींदा आहियूं त असां जेके रिज़ल्ट्स आहिनि डेटा जा उहे ॿिनि जेका हिसनि में विरहाइजी वञनि। हिकिड़ो आहे त जेंडर, यानी मेल फीमेल जी बुनियाद ते असांखे रिज़ल्ट खपनि, या एज आहे, एज मुख़्तलिफ़ उन ते असांखे रिज़ल्ट्स खपनि, या जेका बि तव्हांजा डेमोग्राफिक वेरिएबल आहिनि उन वेरिएबल जे मुताबिक़ जेसि तव्हां रिज़ल्ट्स हासिलु करणु चाहियो था त हीअ वीडियो ॾाढी अहम आहे। तव्हां हिन वीडियो खे ॾिसो त तव्हांखे इहा ख़बर पवंदी त तव्हां पंहिंजी रिज़ल्ट जेके तव्हां हासिलु कयो था उहे इन बुनियाद ते, यानी डेमोग्राफिक प्रोफाइल ते तव्हां कीअं हासिलु कयो। अचो त हिन टेक्निक खे ॾिसूं। पर हिन खां अॻु में मुंहिंजो नालो डॉक्टर रहीम बख़्श सुंगुरो आहे ऐं मां शागिर्दी यूनिवर्सिटी सां तालुक़ु रखां थो। दोस्तो, इन सीरीज़ जेका मां हिन वक़्तु हली रही आहे, इन हिन वक़्तु ताईं मां डेटा मेन्यू में सॉर्ट केसिस आहिनि, आइडेंटिफाई डुप्लीकेट केसिस आहिनि, मर्ज कयो फाइल खे। फाइल जा ॿ हूंदा आहिनि क़िस्म, हिकिड़ो केस हूंदो आहे ऐं ॿियो वेरिएबल आहे। वेरिएबल ऐं केस खे तव्हां कीअं मर्ज कयो ॿियनि वेरिएबल या केसिस सां गॾु। ऐं अॼु जेको हिन वीडियो में आहे उहो आहे स्प्लिट डेटा फाइल। हाणे थींदो इहो आहे त जॾहिं तव्हां डेटा एनालाइज़ कयो था त इहो काफ़ी दफ़ा असां लाइ इहो ज़रूरी थी पवंदो आहे त असां जेको आहे सो डेटा खे स्प्लिट कयूं या ग्रुप में तक़सीम कयूं। हाणे इन ग्रुप खे तक़सीम असां कीअं कयूं था, उनजा कहिड़ा बुनियाद आहिनि, उहे अक्सर असांजा हूंदा आहिनि डिस्क्रिप्टिव। जेके असांजा हूंदा डिस्क्रिप्टिव बेसिस ते असां पंहिंजे डेटा खे जेको आहे सो मुख़्तलिफ़ हिसनि में तक़सीम करे उन जी जेको आहे, हाणे उन जो हिकिड़ो मेजर जेको मिसाल आहे उहो आहे जेंडर। त जेंडर बुनियाद ते असां पंहिंजे डेटा खे तक़सीम करे रिज़ल्ट्स हासिलु कंदा आहियूं। ऐं हू छा थींदो आहे त जॾहिं तव्हां फ्रीक्वेंसीज़ या ॿियूं जेके टेबल तव्हां रिज़ल्ट्स तव्हां हासिलु करणु चाहियो था त उहे हिकिड़ी ई कैटेगरी में अची वेंदियूं आहिनि। सॼी जेका फ्रीक्वेंसी टेबल हूंदी आहे उहो सॼी हिन डेटा जे बारे में अची वेंदी आहे। पर इहे तव्हां चओ था त जेंडर जी बुनियाद ते मेल जी आधार फ्रीक्वेंसी टेबल अचे ऐं फीमेल जी आधार फ्रीक्वेंसी टेबल अचे, या ग्राफ जेके मेल जा आधार अचनि, फीमेल जा आधार ग्राफ अचनि, या उन जी तालीम मुताबिक़ अचे एजुकेशन जे। मिसाल जंहिंजी एजुकेशन इंटरमीडिएट आहे उनजो धार हिकिड़ो टेबल या ग्राफ ठहे, जंहिंजी जेको एजुकेशन उहा ग्रेजुएशन आहे उनजो धार अचे। एतिरी सां तव्हां चाहियो था त हीअ टेक्निक तव्हांजे लाइ अहम आहे सिखणु। हाणे हिनखे प्रोसेस कहिड़ो आहे, उन लाइ कहिड़ा स्टेप्स आहिनि। उनजो पहिरियों स्टेप आहे त तव्हां डेटा में वेंदव ऐं डेटा में तव्हांखे बिल्कुलु लास्ट में तव्हांखे मिलंदो स्प्लिट फाइल। ऐं इन स्प्लिट फाइल खे जॾहिं तव्हां क्लिक कंदव त तव्हांखे अहिड़े क़िस्म जी हिकु विंडो मिलंदी। हाणे हिन में आहे स्प्लिट फाइल। हाणे जो टेक्निक आहे स्प्लिट फाइल, इन में वञी करे असांखे इन में बुनियादी तौर ते टे शयूं आहिनि। हिकु आहे एनालाइज़ ऑल द केसिस एंड डू नॉट किल द ग्रुप। हाणे अॻु में इहो बाय डिफॉल्ट हूंदो आहे, छो जो असां ग्रुप कंहिं बि क़िस्म जा जेको आहे उहो कोन ठाहिया आहिनि, इन करे इहो बाय डिफॉल्ट ईंदो। हाणे की तव्हां ग्रुप ठाहिणु चाहियो था कंहिं बि बुनियाद ते, तव्हां ईंदव कंपेयर ग्रुप में, तव्हां क्लिक कंदव त तव्हांजी हीअ जेका विंडो आहे नंढी, इहा एक्टिव थी वेंदी। पोइ तव्हां ही तव्हांजा डेमोग्राफिक वेरिएबल आहिनि, एज ऑफ रेस्पोंडेंट खां वठी करे जेंडर ताईं, इहे सभु तव्हांजा डेमोग्राफिक वेरिएबल। हाणे इन मां को बि हेॾे ट्रांसफर कंदव या के बि ॿ या सभु ट्रांसफर कंदव, उन मुताबिक़ तव्हांखे रिज़ल्ट्स मिलंदियूं ऐं उन खां पोइ ओके प्रेस कंदव तव्हांखे रिज़ल्ट्स मिलंदियूं। अच्छा, हाणे असां हिनखे जेंडर खे असां कंपेयर ग्रुप में क्लिक करे असां जेंडर खे हिन ग्रुप बेस्ड ऑन वारे विंडो में असां हेॾे मोकिलियोसीं ऐं उन खां पोइ कयोसीं त सॉर्ट द फाइल बाय ग्रुपिंग। हाणे जेको फाइल आहे उनखे असां सॉर्ट कंदो ग्रुपिंग जे मुताबिक़। हाणे उन खां पोइ जेके तव्हां ऑलरेडी सॉर्टेड आहे त पोइ ज़रूरत न आहे, जेकॾहिं न आहे त पोइ तव्हां हिनखे क्लिक करे सघो था। उन खां पोइ ओके कंदव त तव्हांखे अहिड़े क़िस्म जो पहिरियों मैसेज मिलंदो त हाणे हिन में आहे त सॉर्ट केसिस बाय जेंडर। हाणे हिन मक़सदु इहो आहे त जेका तव्हांजी फाइल जेका टेक्निक आहे उहा रन थी चुकी आहे। हाणे जेका तव्हांखे जेका बि रिज़ल्ट मिलंदी उहा लेयर्ड में मिलंदी या ग्रुपिंग में मिलंदी बाय जेंडर, यानी मेल जे लाइ धार ऐं फीमेल जे लाइ धार तव्हांखे मिलंदी। ऐं उन खां पोइ जॾहिं इहो थी वियो त हाणे असां वञासीं जेको आहे पंहिंजी टेक्निक। हाणे हिन में असां जेका फ्रीक्वेंसी जी कहिड़ी बि टेक्निक सां रन कंदासीं त असांखे रिज़ल्ट जेके आहिनि से तव्हां भले मल्टीपल रेग्रेशन यूज़ रन कयो या तव्हां पंहिंजो जेको आहे ॿिया कहिड़ा आहिनि तव्हांजा कोरिलेशन तव्हां रन कयो, जेका बि तव्हांजी टेक्निक रन कंदव तव्हां रिज़ल्ट जेके आहिनि उहे इन बुनियाद ते तव्हांखे मिलंदियूं मेल ऐं फीमेल जी बुनियाद ते।
ऐं हाणे असांजा जेके बि जेके डेमोग्राफिक वेरिएबल उहे सभु असांजे हिते अची विया आहिनि। ही फ्रीक्वेंसी स्टेबल आहे ऐं ओके कंदव त तव्हांखे ॾिसो था त रिज़ल्ट जेके आहिनि एज ऑफ रिस्पोंडेंट मेल ऐं फीमेल जे बुनियाद ते मिलिया आहिनि। अॻु में जेकॾहिं तव्हांजो जेंडर न हुजे हा त पोइ सिर्फ़ु तव्हांखे एज जी बुनियाद ते सभु रिज़ल्ट तव्हांखे मिलंदा, पर असां डेटा खे सेग्रीगेट कयोसीं या ग्रुप में विरायोसीं। हिकिड़ो ग्रुप मेल आहे, ॿियो ग्रुप जेको आहे उहो फीमेल। उन बुनियाद ते तव्हां ॾिसो था त तव्हांखे मेल जे लाइ धार ऐं फीमेल जे लाइ धार मिली आहे। हाणे इहो बुनियादी तौर ते कॉन्सेप्ट आहे हिन टेक्निक जो। दोस्तो वरी उहा ई ॻाल्हि त जॾहिं बि का टेक्निक मां हिते वीडियो ठाहींदो आहियां उन में इहा किताब जी रहनुमाई कंदा आहिनि ऐं अव्हां लाइ बि इहो ई साॻी जेको आहे उहो सजेशन आहे त हिन किताबनि खे तव्हां पढ़ो सम्झो त जीअं तव्हां लाइ इहा चीज जेको आहे आसान थी वञे। हाणे अचो त पंहिंजे थ्योरिटिकल पार्ट ते हलूं था, प्रैक्टिकल पार्ट ते हलूं था। छो जो मुंहिंजी कोशिशि इहा आहे त जेके वीडियोज़ आहिनि उन्हनि जा ॿ हिसा आहिनि। पहिरियों तव्हांखे थ्योरिटिकल जेके आहिनि से शयूं सम्झाइजनि, थ्योरी तव्हांजी क्लियर हूंदी, दर्जा तव्हां क्लियर हूंदा त उनजे खां पोइ जेको प्रैक्टिकल कमु कयूं था उहो ॾाढो आसान थी वेंदो तव्हांजे लाइ। अचो त जेको आहे पंहिंजे अमली कम तरफ़ वधूं था। अचो दोस्तो त असां पंहिंजे प्रैक्टिकल पार्ट हिन वीडियो में अचो त ॾिसूं त इहा टेक्निक जेका स्प्लिट आहे उहा कीअं रन थींदी। सभ खां पहिरियों हिनखे रन करण जे लाइ असां डेटा में वेंदासीं, डेटा खे सिलेक्ट कयोसीं ऐं उन खां पोइ बिल्कुलु लास्ट थर्ड लास्ट स्प्लिट फाइल में असां आयासीं, क्लिक कंदासीं त असांखे ही वीडियो खुली ईंदी। जीअं थ्योरिटिकली मां तव्हांखे उन वीडियो जेके हुन में पिक्चर्स हुयूं तव्हां हुन में ॾिठो हुयो, साॻियो ई जेको आहे उहो अमल हिते असां कंदासीं। त सभ खां पहिरियों एनालाइज़ ऑल डू नॉट असां जेको आहे अॻिले ॾींहुं हिन में त असां चाहियूं था त ग्रुप जेके आहिनि उहे पैदा कयूं, पर जेके असांखे ग्रुप पैदा न आहिनि करणा हूंदा त पोइ असां वरी हिन खे टेक्निक खे हिन ऑप्शन खे असां क्लिक कंदा आहियूं। हिन वक़्तु असां ग्रुप पैदा करणु चाहियूं था, इन करे असां कंपेयर ग्रुप्स। हाणे जॾहिं तव्हां कयोसीं त तव्हां ॾिसो त हीउ एक्टिव थी वियो। हाणे असां पंहिंजे जेंडर खे या को ॿियो बि तव्हां करे सघो था, पर पहिरियां असां जेंडर खे कयूं था। जेंडर खे हेॾे कयोसीं त हेॾे अची हाणे असांजी टेक्निक जेको आहे जॾहिं की ओके कंदा त टेक्निक रन थी वेंदी। हाणे टेक्निक खे ओके कयोसीं त असांजी टेक्निक रन थी वई। हाणे असांखे कीअं ख़बर पए त असांजी टेक्निक रन थी वई आहे प्रॉपरली या न। उनजे लाइ जेकॾहिं तव्हांखे अहिड़े क़िस्म जो मैसेज अचे थो त इन मक़सदु आहे तव्हांजी टेक्निक उहा रन थी चुकी आहे। मिसाल जे तौर ते सॉर्ट केस बाय जेंडर। हाणे इहो जेको असांजो जेको केसिस आहिनि उहे जेके केस तव्हां सम्झो था त वेरिएबल ऐं केस में छा फ़र्क़ु आहे। केसिस जेके आहिनि उहे असांजा जेंडर मुताबिक़ त जेको उहो स्प्लिट थी विया आहिनि। हाणे जेंडर में असां वटि ॿ ऑप्शन मेल एंड फीमेल ऐं स्प्लिट फाइल लेयर्ड बाय द जेंडर। ठीकु आहे। हाणे इन मक़सदु इहो आहे त असांजो जेको जेका कमांड ईंदीसीं उहा एग्ज़ीक्यूट थी चुकी आहे। हाणे जीअं असांजी कमांड एक्ज़ीक्यूट थी वई त हाणे असां हिन ते फ्रीक्वेंसीज़ जेके आहिनि असां अप्लाई कयूं। अचो त फ्रीक्वेंसीज़ खे अप्लाई कयूं। एनालाइज़ में वेंदासीं ऐं उन में डिस्क्रिप्टिव स्टेटस में असां फ्रीक्वेंसीज़ में वियासीं। फ्रीक्वेंसी में जीअं वियासीं त असांखे ही ऑप्शंस मिलिया। हाणे तव्हां मिसाल जे तौर ते असां एजुकेशन ते खणूं था या असां ओके मार्क्स स्टेटस ते तव्हां हिनखे हेॾे मोकिली अथव ऐं तव्हां ॿियो कुझु न कयो, पर ही तव्हांजा जेके डिस्प्ले फ्रीक्वेंसीज़ ही तव्हांजा जेको ऑप्शन आहे उहो टिक हुजणु लाज़मी आहे। जेकी टिक न हूंदो तव्हांखे फ्रीक्वेंसी स्टेबल्स कोन मिलंदियूं। पर जेकॾहिं असां हिन खां चऊं त असांखे चार्ट बि मिले त असां जेके हिस्टोग्राम खे तव्हां क्लिक कयो त असांखे चार्ट बि मिली वेंदो ऐं हिनखे तव्हां ओके कयो। हाणे तव्हां ओके कयोसीं त तव्हांखे हेठों इहो मैसेज अची रहियो आहे फ्रीक्वेंसीज़ रनिंग फ्रीक्वेंसी। हिन मक़सदु इहो आहे त हिन वक़्तु फ्रीक्वेंसीज़ ते कमु थी रहियो आहे, छो जो काफ़ी वॾी डेटा आहे त उन करे जेको आहे उहो सॉफ्टवेयर तव्हांजो टाइम वठी सघे थो। ऐं इहो बि इन ते बि डिपेंड कंदो आहे त केतिरो तव्हांजो सिस्टम जी रैम केतिरी आहे। जेतिरी वधीक रैम हूंदी त ओतिरो तकिड़ो जेको आहे हीउ जेको फ्रीक्वेंसीज़ जो जेको आहे प्रोसेस खे जल्दी कंप्लीट करे वठंदो। तो थोरो इंतज़ारु करिणो पवंदो जेसि ताईं इहे फ्रीक्वेंसीज़ मुकमल थियनि। अच्छा, हाणे असां वटि फ्रीक्वेंसीज़ जेके टेबल आहिनि उहे जेके जनरेट थी चुकियूं आहिनि। हाणे सभ खां पहिरीं असां ॾिसंदासीं त मार्क्स स्टेटस। हाणे मेल ऐं फीमेल जो रेशो केतिरो आहे असां वटि। इहो असां ॾिसी वठंदासीं त मेल जेके असां वटि केतिरा आहिनि उहे असांजा 105 आहिनि ऐं असांजो फीमेल केतिरियूं आहिनि उहे असांजो 86 फीमेल आहिनि। ठीकु आहे। इहो असांजो थी वियो स्टेटिस्टिक जो। ऐं उन खां पोइ असां अची ॾिसंदासीं त असां वटि मार्क्स स्टेटस। हाणे असांखे ॾिसूं था त हीअ जेंडर मुताबिक़ जेका असांजी डेटा उहा डिस्प्यूट थी चुकी आहे। हाणे हिन में तव्हां ॾिसंदो मेल जे लाइ धार जेके तव्हांजो रिज़ल्ट्स आहिनि मैरिड अनमैरिड सेपरेटेड विडो ऐं इहे धार आहिनि ऐं उन खां अलावा फीमेल जे लाइ वरी तव्हांजे वटि धार रिज़ल्ट्स आहिनि।
साॻियूं जेके आहिनि रिज़ल्ट साॻी आहे, पर सिर्फ़ु असां इनखे जेंडर जे बुनियाद ते तक़सीम करे छॾियो आहे। जेकर तव्हां जेंडर जे बुनियाद ते तक़सीम न कयो हा त छा थिए हा, इहा साॻी टेबल तव्हांखे मिली वञे हा, ही साॻी टेबल तव्हांखे मिली वञे हा, पर हिन में छा थिए हा त जेका तव्हांजी डेटा जा रिज़ल्ट्स आहिनि उहे जेंडर बुनियाद ते हिकिड़ी जनरल जेका की आहे मिक्स तव्हांखे मिली वञे हा। इहो हिन टेक्निक जो फ़ाइदो थियो। ही असांखे जेको ग्राफ मिलियो आहे जेको उहो असांजो आहे जेंडर फीमेल जे मुताबिक़ असांखे मिलियो आहे। ऐं हिन में ही मेल फीमेल जे मुताबिक़ ऐं ही जेको आहे मेल जे मुताबिक़, यानी असां जेको ग्राफ मिलियो उहो बि असांखे मेल ऐं फीमेल जे मुताबिक़ धारदार असांखे मिलियो। अचो त भला हिकिड़ी ॿी बि प्रैक्टिस करे वठूं। हिनखे असां कीअं करे सघूं था ॿियो वधीक। हाणे असां इन फ्रीक्वेंसी स्प्लिट फाइल में वञूं था ऐं जेंडर खे असां ॿाहिरि करे असां मार्शल स्टेटस मुताबिक़ कमु कयूं था। ओके कयोसीं, ओके कयोसीं ऐं हिते तव्हां ॾिसो था कि साॻियो ई तव्हांखे मैसेज मिली वियो त हिन दफ़े असां जेको आहे सॉर्ट केसिस बाय मार्शल स्टेटस। ठीकु आहे, हाणे असांजो जेंडर हुयो, हाणे तब्दील थी करे असांजो ही ॿियो इफेक्टर अची वियो। हाणे इन मुताबिक़ ॾिसूं त असांजा रिज़ल्ट्स कीअं था अचनि। फ्रीक्वेंसीस में वियासीं, हाणे असां हिनखे वापसि मोकिलियूं ऐं असां हाणे जेंडर खे था अॻिते मोकिलियूं ऐं ओके कयोसीं। हाणे जीअं असां हिनखे ओके कयोसीं त असांखे साॻी टेबल मिली वई। हाणे हिन में तव्हां ॾिसंदो त मैरिड आहे ऐं उन खां पोइ अनमैरिड आहे। ऐं हिन में जीअं असांजा जेंडर में ॿ हुया मेल फीमेल, हाणे हिते असां जेको आहे जेंडर जेको आहे असांजो आहे उहो मैरिड अनमैरिड इन जे लाइ धारदार असांखे मिली रहियो आहे। त हाणे जेंडर में अदर जेके मेल फीमेल आहिनि, कुझु मेल जेके अनमैरिड आहिनि, कुझु पंहिंजो मैरिड आहिनि, कुझु सेपरेट आहिनि, कोई इहो असांखे रिज़ल्ट मिली वियो। हाणे इन हवाले खां असांखे हिकु ॿी टेबल ॾिसंदासीं त अच्छा ही टेबल तव्हांखे मिले थी जेंडर जी जेको आहे, हिन में बि तव्हांखे मैरिड अनमैरिड सेपरेटेड इन लाइ धारदार। हाणे मैरिड में मेल ऐं फीमेल जी धार तव्हांखे मिली वई, अनमैरिड में मेल फीमेल जी धार मिली वई, ऐं सभिनी में तव्हांखे हाणे जेको तव्हांजी डेटा फाइल आहे असांजो जेके रिज़ल्ट्स आहिनि उहे असांजा मार्शल स्टेटस मुताबिक़ असांजा जेके उहे तक़सीम थी चुका आहिनि। तरीक़े सां तव्हांखे ग्राफ बि तव्हांखे ईअं मिलंदा, मार्शल स्टेटस मैरिड, ठीकु आहे, मार्शल स्टेटस अनमैरिड, ऐं इन खां पोइ तव्हांखे सेपरेटेड, ऐं ॿियो आख़िर में आहे विडो। हाणे तव्हां ॾिठो त असांखे रिज़ल्ट्स जेके आहिनि असांखे इन बुनियाद ते बि साॻियूं मिली वयूं। हाणे दोस्तो असां जेके रिज़ल्ट्स वरितियूंसीं पंहिंजे इन बुनियादनि ते असां वरितियूंसीं। हाणे तव्हां जेके जेके डेमोग्राफिक वेरिएबल जेके बि आहिनि, तव्हां डेटा जेका प्रैक्टिस लाइ मां इहे साॻी डेटा रखी छॾी आहे पंहिंजे वीडियो जी डिस्क्रिप्शन में। तव्हां इहा डेटा उतां डाउनलोड करे ऐं तव्हां इन डेटा जे मुताबिक़ सॼो पंहिंजो कमु करे सघो था। हीअ त नंढी वीडियो आहे, इन करे मां हिकु ॿ शयूं जेके से तव्हांखे डेमो मुताबिक़ करे ॾेखारी, पर तव्हां हिन में इहे जेके बि डेमोग्राफिक जा वेरिएबल जेके हिते ज़ाहिर थी रहिया आहिनि एज खां वठी जेंडर ताईं, या इन में ॿिया डेमोग्राफिक वेरिएबल एड करे बि तव्हां पंहिंजी प्रैक्टिस लाइ उहो सिम करे सघो था। दोस्तो असां ही टेक्निक रन करे चुकियासीं। हाणे असां ग्रुप ठाहियासीं, पर जेकॾहिं असांजी ज़रूरत पए त असां हिनखे अनग्रुप कयूं, यानी उहे ग्रुप ख़तमु जेके ठाहिया हुआसीं इनखे ख़तमु की कजे। छो जो असांजे ग्रुप जेके ठाहियासीं उहे टेम्पररी हुया, जेको असांजो मक़सदु पूरो थियो, रिज़ल्ट असांखे उन तरफ़ मिली विया। त हाणे जेकॾहिं असांखे ज़रूरत न आहे इन शइ ते, इनखे अनडू कीअं कजे या इनखे ख़तमु कीअं कजे, इहो ॾाढो आसानु आहे। साॻियो तरीक़ो डेटा में तव्हां वेंदव ऐं उन स्प्लिट फाइल ते वेंदव, ऐं जेकॾहिं हिन में तव्हांजो इहो थियलु आहे जेंडर मिसाल सां थियलु आहे, त हाणे तव्हां छा जेंडर तव्हांजो आहे त तव्हां छा कंदो, जेंडर खे वापसि मोकिले ऐं एनालाइज़ ऑल केसिस डू नॉट कीप ग्रुप, सभिनी केसिस खे हिक ई टाइम ते एनालाइज़ कयो ऐं कंहिं ग्रुप में तक़सीम न कयो। इनखे असांखे सिलेक्ट करणु लाज़मी आहे। जॾहिं इहो सिलेक्ट कयोसीं ऐं उन खां पोइ ओके बटन प्रेस कंदासीं, पोइ ॾिसूं छा थो थिए। जॾहिं असां ओके बटन प्रेस कयोसीं असांखे हेॾे क़िस्म मैसेज मिलियो। हिन जो मक़सदु क्लियर इहो ई आहे त स्प्लिट वार जेका टेक्निक असां अॻु में हिनखे ॾिनीसीं कंप्यूटर सॉफ्टवेयर खे, हाणे उहा सॉफ्टवेयर उहा ख़तमु करे छॾी। हाणे असांजो को बि जेको फाइल आहे उहो इन बुनियादनि ते, यानी जेंडर या एजुकेशन जेको बि डिस्क्रिप्टिव डेमोग्राफिक जेको आहे उन ते कोई तक़सीम कोन थींदो। हाणे जेके बि असांखे रिज़ल्ट मिलंदा उहे जनरल रिज़ल्ट मिलंदा। अचो त प्रैक्टिकली हिकिड़ो नंढो अमल करे ॾिसूं। हाणे असांखे रिज़ल्ट्स आहिनि साम्हूं एनालाइज़ डिस्क्रिप्टिव फ्रीक्वेंसीज़ में वियासीं। हाणे असांखे ॿई ते रखूं था ऐं ॿिन्ही खे असां कयूं था त रिज़ल्ट असांखे कहिड़ा था मिलनि। हिन में तव्हां ॾिठो त असांखे स्टैटिस्टिक जेके आहिनि उहे अॻु में वैलिड 191, अॻु में तव्हां ॾिसो पियो त असांखे स्टैटिक रिज़ल्ट जेके मिलनि पियो उहे जेंडर लाइ धार ऐं
यानी मेल आधार ऐं फीमेल आधार पर हिते गॾियल असांखे मिलियो। हाणे जेंडर में असांखे मेल ऐं फीमेल लाइ हिकिड़ी टेबल आहे। अॻु में तव्हांखे मेल फीमेल लाइ 2 सेपरेट टेबल मिलनि पियूं। अहिड़े तरीक़े सां मार्कशीट स्टेटस में जॾहिं असां ॾिठो त हिकिड़ी टेबल में सभु रिज़ल्ट्स आहिनि ऐं अॻु में असांजे लाइ हर टेबल में धारदार रिज़ल्ट्स हुयूं। यानी मेरिट लाइ धार टेबल हुई, अनमेरिट लाइ धार, सेपरेट लाइ धार, सभिनी लाइ धारदार टेबल हुई। अहिड़े तरीक़े सां मार्कशीट स्टेटस में बि तव्हां ॾिसो त जेंडर जो धार हिकिड़ो जो जेंडर जे तव्हां ॾिसो था त उनजो धार हिकिड़ो ई ग्राफ आहे। अॻु में मेल ऐं फीमेल लाइ धार हुयो ऐं मार्कशीट स्टेटस में बि तव्हां ॾिसो था त असांखे हिकिड़ो ई ग्राफ हो, अॻु में 4 ग्राफ हुया। यानी जॾहिं इहा टेक्निक खे ख़तमु कयोसीं त पोइ असांखे रिज़ल्ट ॾिसो कि मुख़्तलिफ़ शिकिल में मिलनि था। अॻु जे इहा टेक्निक रन थियल हुई त असांखे जेके रिज़ल्ट्स उहे ॿिए जेको आहे सो शिकिल में मिली रहिया हुआ। उमेद कयां थो त हीउ तव्हांखे वीडियो पसंदि आई, जेकॾहिं पसंदि आई आहे त करे वठो लाइक ऐं मुमकिन थी सघे त सब्सक्राइब बि करे वठो त तव्हांजी ॾाढी बहिराती थी, छो जो इहा ॾाढी इनकरेज कंदी आहे त वधि खां वधि वीडियोस ठाहिण जे लाइ। ऐं आख़िर में गुड बाय।